बुख खां बचायो बुख खां बचायो बुख खां बचायो थर जी आवाम खे कनक दियो 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 थर जी आवाम खे कनक सैयद मुराद अली शाह साहब खां इहो मुतालबो था कयूं त साईं किरोना जे करे थरपारकर जा हज़ारे जेके मज़दूर हुआ उहे कराची मां वापसि पंहिंजे घर पहुता आहिनि। उन्हनि जो को बि ॿियो वसीलो न आहे। हीउ पाकिस्तान जो वाहिद ज़िलो आहे जिते कणिक जी पोखी नथी थिए। बिराए महिरबानी करे असांखे कणिक जी कोटा ॾिनी वञे, असांखे रिलीफ जी कणिक ॾिनी वञे। जीअं अॻु में ॾुकारी सूरत हाल में असां वटि हिते इलाही कणिक जूं कोटा ॾिनी वई हुई, उन ई तरीक़े सां हर कार्ड ते जेके बि थरपारकर जा ॻोठाणा आहिनि उन्हनि खे कणिक मुहैया कयो। असां वटि वॾे मां वॾो जेको मसइलो आहे थरपारकर में, इहो अटे जो मसइलो आहे, इहो कणिक जो मसइलो आहे। बाक़ी ॿियनि मसइलनि खे असां पाण मुंहुं ॾेई वेंदासीं, पर ख़ुदा बिराए महिरबानी करे हीअ राशन बैग आहिनि इहो बि ठीकु आहिनि, पर इन खां वधीक जेको असराइतो इमदाद आहे इहो आहे रिलीफ जी कणिक। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब, डिप्टी कमिश्नर थरपारकर डॉक्टर शहज़ाद ताहिर तहीन साहब, उन सां गॾोगॾु जेके बि चूंडियल नुमाइंदा असांजे डिस्ट्रिक्ट थरपारकर सां वास्तो रखनि था, MNA MPA सेनेटर एडवाइज़र, उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त ख़ुदा थर जी आवाम जे लाइ तव्हां कणिक जी इमदाद जेका आहे उहा मंज़ूर करायो, जीअं थर जी आवाम बुख खां बची सघे। थर जी आवाम खे कनक दियो 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 थर जी आवाम खे कनक दियो